शहदादपुर में ज़मींदारनि पारां भाणजी मसनूई कोट ऐं ब्लैक में विकिरो थियण ख़िलाफ़ स्टेशन चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवाणी अॻूणे एमपीए माही खान वसाण, यार मोहम्मद लगारी, इमरान बोलदार, न्याज़ बोदाणी, गुल मोहम्मद दाहरी, राना आसिफ मुजेरी, चौधरी काशिफ हनीफ, साईंदाद रिंद, अब्दुल्ला जमाली, अकबर शर ऐं ॿिया करे रहिया हुआ। रैली में शरीक कारकुननि प्रेस क्लब पहुची धरणो खयो, जंहिं सबब ट्रैफिक मुकमल तौर ते मुअतल थी वई। उन मौके ते मुज़ाहिरीन मक़ामी इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा रहिया। उन मौके ते रैली खे ख़िताब कंदे मुक़र्ररीन चयो त भाणजी मसनूई खोट करे हारियुनि जो इस्तेसाल कयो पियो वञे ऐं हिक सोचियल सम्झियल साज़िश तहत ज़राअत खे तबाह करण जी कोशिश कई पई वञे। वज़ीर आला सिंध डीसी सांगड़ खां मुतालबो कयो त फौरी तौर ते असां सां थींदड़ ज़्यादतियुनि जो अज़ालो करे फौरी तौर ते कार्रवाई कई वञे। बाद में ज़मींदारनि जी 5 रुकनी कमेटी GADC असिस्टेंट कमिश्नर ऐं कमिश्नर सां ॻाल्हि ॿोल ऐं शिकायतुनि जे अज़ाले जी ख़ातिरी ते धरणो ख़त्म करायो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची